कश्मीर में अब्दुल खालिक चाचड़ की रिपोर्ट मूजिब कश्मीर ज़िले इलेक्शन कमीशन 8 फरवरी 2024 ईस्वी ते थींदड़ आम चूंडनि की डेटा जारी करे छॾी। कश्मीर ज़िले में एक क़ौमी NA 191 है, जैकबाबाद घट कश्मीर ऐं 3 सूबाई सीटूं PS4, PS5 ऐं PS6 आहिनि। NA 191 में रजिस्टर्ड वोटरनि जो कुल तादाद 4,99,958 है, जंहिंमें मर्द वोटरनि जो तादाद 2,70,270 ऐं औरत वोटरनि जो अंगु 2,29,688 है। NA 191 में 353 पोलिंग स्टेशन ऐं 1,317 पोलिंग बूथ क़ाइम किया वेंदा, जंहिंमें मर्द वोटरनि लाइ 695 पोलिंग बूथ ऐं 622 औरतनि वोटरनि लाइ पोलिंग बूथ क़ाइम किया वेंदा। PS4 में रजिस्टर्ड वोटरनि जो कुल तादाद 1,93,414 है, जंहिंमें मर्द वोटरनि जो अंगु 1,04,505 है ऐं औरत वोटरनि जो अंगु 88,944 है। PS4 में 145 पोलिंग स्टेशन ऐं 379 पोलिंग बूथ क़ाइम किया वेंदा, जंहिंमें मर्द वोटरनि लाइ 202 पोलिंग बूथ ऐं 177 औरत वोटरनि लाइ पोलिंग बूथ क़ाइम किया विया आहिनि। PS5 में रजिस्टर्ड वोटरनि जो कुल तादाद 2,05,668 है, जंहिंमें मर्द वोटरनि जो अंगु 1,10,871 ऐं औरत वोटरनि जो अंगु 94,797 है। PS5 में 132 पोलिंग स्टेशन ऐं 398 पोलिंग बूथ क़ाइम किया वेंदा, मर्द वोटरनि लाइ 211 जॾहिं त औरत वोटरनि लाइ 187 बूथ क़ाइम किया वेंदा। PS6 में रजिस्टर्ड वोटरनि जो कुल तादाद 1,91,642 है, मर्द वोटरनि जो अंगु 84,495 ऐं औरत वोटरनि जो अंगु 72,135 है। PS6 में 125 पोलिंग स्टेशन ऐं 358 पोलिंग बूथ क़ाइम किया वेंदा, मर्द वोटरनि लाइ 194 पोलिंग बूथ क़ाइम किया वेंदा ऐं 164 औरत वोटरनि लाइ पोलिंग बूथ क़ाइम किया वेंदा।